गोलमाल है भाई, सब गोलमाल है। हरिओम दादा। हरिओम। तव्हां साले एड्रेस ॾिनी, छोकिरो ॾिसण आयो आहियूं, असां छोकिरी आ रहिया आहियूं। अच्छा अच्छा अच्छा, अचो हा। हरिओम हरिओम हरिओम। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। छा ॻाल्हि आहे छा ॻाल्हि आहे। अरे सुर चलियो। साईं शायद मां साले ॻाल्हि बि न कई थी न, त ख़बर हुजे तयारी करे रखो। न न असीं ही मना कयो हुयो है न। हाँ अचानक ईंदासीं न तव्हांजी असलियत ख़बर पवंदी। अच्छा अच्छा, ईअं मिंट मां अचां थो। भाऊ थोरो तकिड़ो कराइजो, ॿिया बि घर ॾिसणा आहिनि। दीदी फटाफट हवलदार आया थी। हवलदार? अरे छोकिरीअ वारा आहिनि, लॻनि था हवलदार आहिनि, ॻाल्हाइनि ईअं था। फटाफट भॼाइणो आहे, जल्दी हल। हेॾा हितां माई न आई आहे, त सॼो घर बिखरो पियो आहे, हुतां हो अची वेठा आहिनि, पाणी अचण जो टाइम थियो, हेॾा मां काथे पत खां। अरे छा करे सघबो हाणे, अच फटाफट अच, वञे पण तूं वञे ॾिसांसि तूं हल। घर हरू भरू ख़ासि थोड़ी अथनि। हाँ असांजी ॿाहिरि खां त सुठो अथनि है न। हरिओम भैया। हरिओम भेण। अरे भेण कहिड़ो हाल? कहिड़ो हाल आहे भेण। मुंहिंजी ॿियो जो ध्यानु रखजो भेण। बस कर, अञा शादी न थी आहे। बस कर वे। वियो भेण, मां पाणी खणी थी अचां भैया। भाऊ छोकिरो घणा पढ़ियल अथव? 12 दर्जा से। ताईं दिए 6 पढ़ियल आहे। 6 पढ़ियल आहे? अरे भैया पेपर एकदम सुठो करी आई है ना। हाँ आसे पासे में कॉपी भी करी आई है ना। हाँ हाँ मैं ड्राइंग में अटकी पई। हाँ 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 हो क्या। हाँ बस हाँ हाँ तो करे गड़ा हो ऐसा। अरे ड्राइंग कॉपी तो करी पर ठाए न सकी। बेचारी मुंजी गुड़िया रानी फेल थियण जे भव सां पढ़ाई बंद करे छड़ी। बस कर ॿियो घर आहे। हालो घर धुआं की। तव्हां छा कयो साईं? क्यूलिन जे पाउडर जो कमु आहे असां। क्यूलिन जो पाउडर? भैया हैरान थी वियो। अरे चरे भैया नओं स्टार्टअप कयो तो है ना। हाँ असां की सलाह मिली कि स्टार्टअप लाइ डिफरेंट आइडिया खपे है ना। हाँ हिन भाई जाम दिमाग लगाई पोइ चालू की। अगर ॻाल्हि ठही न भाऊ त मां तव्हांजे पुट खे पंहिंजी कंपनीअ जो CEO कंदुमि। अरे वाह वाह, अंधेरी ॿुधे थी न, क्यूलिन जे पाउडर कंपनी जो CEO। तव्हांजी $1 बिलियन कंपनी थींदी क्यूलिन जे पाउडर जी। भेण तव्हां किथे रहो? भेण ॻाल्हि ही आहे न कि लास्ट 5 महीननि खां मम्मीअ जे घर थी रहां। हिननि के पंहिंजे स्टार्टअप लाइ पैसा घटि पिया पवनि ते घर बिगड़े छॾियो। अरे बाप रे। भाभी ये ठहे तो बस कर हिन करे असांजी गुड़िया जे लाइ घर था ॻोल्हियूं। वेचारी सेट थी वञे न है न। हाँ मां ते मम्मीअ वटि सेट आहियां। आहे भाई मूंखे राति जो क्वार्टर मिली वियो, मां किथे बि सेट थी वेंदो आहियां। हाँ मां बि कटे खणंदी आहियां। अरे छा आहे इहो? किथे बि खणी आई? रखा दो। दिलो ने अंकल आंटी मिलण आया थी मिलण। हा फोटो में वधीक सुठो थो लॻे। हिते कम कुरला दस। वाह हिननि जी मां फोटो न वठे छोकिरी आहे। असांजी छोकिरी त एवन आहे न, फोटो न बि ॾिसो तॾहिं बि हले। बेटा सम्झ मुंहिंजी परछाई आहे। ताईं दिए छा करे? हाणे उहो ई शो चालू अथसि बैक टू बैक। शो? कहिड़ा शो कंदी आहे? सर्कस जा। असां नंढे हूंदे सर्कस में ॾींदा हुआसीं न, इन करे शौक़ु जाॻो सर्कस में कमु करणु। हेलो बेटा। चङो साईं, मां दिलण सां सलाह करे ॿुधायां थो। कंहिं मामा मोकिलियो हुयसि? हा पप्पा यार सम्झ में नथो अचे, अलाए कहिड़ी दुश्मनी थो कढे मामा मूंखां। चुप कर तूं। हा साईं कहिड़ो हाल आहे? जय झूलेलाल। हा हाणे आया हुया छोकिरी वारा, मोकिलियो न तव्हां? न माण्हू मस्तु बढ़िया हिकदमि A1 माण्हू हुया। दिलि में ख़ाली थोरी उहो लॻेसि पियो की छोकिरीअ बि वरी छा इहो चई न क्यूलिए कंपनी आहे, क्यूलिए पाउडरनि जी, ऐं वरी छोकिरी बि चई सर्कस में कमु कंदी आहे। थोरो दिलि में थोरो डिॾे वियो। अच्छा ईअं? हा अच्छा न बराबरि हा हले काई ॻाल्हि न। तव्हां फुर्सत में फ़ोन कयो मूंखे, राति जो ॻाल्हायूं था।
छा चयो मामो चए थो मामे खे नंढे हूंदे शौक़ु हुयो सर्कस में वञण जो सर्कस में न वञी सघियो पीउ मना कयईंसि चईं घर वारे कंहिं भातीअ खे सर्कस में मोकिलींदो हाणे ॾिठईं छोकिरी सर्कस में कमु कंदी आहे त इन करे वणियसि मामे खे इहे सम्झी पापा पंहिंजे पुट खे करे न सर्कस वारी शादी मूंसां छो थो करे असांखे थोड़ी इंट्रस्ट आहे तूं घणो न ॻाल्हाए हल दुकान ते मां ॾिसां थो पाणी मामे खे हणी आहे लॻभॻि फाइनल कंदोमांसी जितने भी लोगों ने सिंधियोनिज्म देखा हमारा, इनका तो आप लोग देखते रहते, मेरा सिंधियोनिज्म होपफुली आप लोगों को मजा आया होगा। अब मुझे बहुत मजा आया त्रिवेन और सर के साथ, बहुत ही प्यारा एक्सपीरियंस था। बहुत स्वीट लैंग्वेज है सिंधी और जैसे कि इंटरव्यू में बताया मुझे सिंधी खाना भी बहुत पसंद है। ये छोटा सा एक क्या बोलते हैं गिफ्ट था समझ लीजिए मेरी तरफ से जितने हमारे सिंधी भाई हैं। और मेरी फिल्म जो है वो रिलीज होने वाली है जिसका नाम है ये तेरी भाभी है पगले। ये तेरी भाभी है पगले। यस, ये तेरी भाभी है पगले जल्द ही आने वाली है आपके नज़दीकी सिनेमा घर में। नज़दीकी क्या दूर भी होगा तो भी आप लोगों को जाना चाहिए और थिएटर में फिल्म देखनी है। बहुत सारी मस्ती, बहुत सारा मज़ा, बहुत कमाल के गाने भी हैं फिल्म के। प्लीज़ यूट्यूब पे उसके गाने देखिए, ट्रेलर देखिए और फिल्म जो है प्लीज़ थिएटर में जाके देखिए। आई होप तव्हांखे वीडियो पसंद आई। इन कृष्णा इज़ अ प्योर नॉन सिंधी, वो प्रॉपर पंजाबी आहे एंड तव्हां हुनखे काफ़ी सारी मूवीज़ एंड सीरियल्स में ॾिठो हूंदो, बोल बच्चन मूवी, एंटरटेनमेंट मूवी, कॉमेडी सर्कस एंड हाणे हुनजी जेकी मूवी अचण वारी आहे ये तेरी भाभी है पगले। ये ट्राई हो कि असां कृष्णा सां गॾु एज़ फ्लुएंट एज़ पॉसिबल सिंधी में कयूं। बीइंग अ नॉन सिंधी हुन पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स विझी करे हिन सिंधी वीडियो में सिंधी थोड़ी घणी सिखियईं ऐं सिंधी में वीडियो कयईं बि एंड ही डिड अ ग्रेट जॉब नो डाउट। ये जाम वरी इंस्पिरेशन आहे असां सिंधी यूथ लाइ कि हिकु नॉन सिंधी एॾा एफर्ट्स विझे थो सिंधी सिखण लाइ, त असां सिंधी पाण छो न। सो बी प्राउड। अगरि तव्हांखे वीडियो वणी त लाइक कयो, कॉमेंट कयो, शेयर बिल्कुलु कजो ऐं जेके ॼणा व्हाट्सएप ऐं फेसबुक ते ॾिसनि था ऐं जंहिं ॼणा सब्सक्राइब न कयो आहे यूट्यूब ते वञो, सिंधियोनिज़म टाइप कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजी वीडियोस हमेशह तव्हां वटि पहुचंदी रहंदियूं एंड न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।